अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख़्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर आम रिपोर्ट अवां सां शेयर कंदासीं। आमदपुर लॻ में सरवॾा जे शाहीन पब्लिक एलिमेंट्री स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में स्कूल खां मेन चौक ताईं शानदार रैली कढी वई ऐं ॿारनि पारां तक़रीरूं, टेबलोज़ ऐं खाका पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। इन्हनि में आसार ॾिसां थो, गुल चमन जा ई आहिनि, गुलड़नि जा गुलज़ार ॾिसां थो, पेन पनो ऐं कापी तिन जे हथड़नि जा हथियार ॾिसां थो, मुल्क जा ख़ुशबू फैलींदा इसहाक साहिबकार ॾिसां थो। We are proud of Bia culture. We are proud of Bia Ajrak Topi. We are proud of Bia great scientist. In the last, I want to say something. Kirandi bhi sindhu aahe, uthandi bhi sindhu aahe, marandi bhi sindhu aahe, jiyandi bhi sindhu aahe. Kina bhuja jiyala sak. पटिका हुजनिया अजरकू टोपने में मोती टकू सकाफत सुनी सिंध जी लाहे पैसों जो सिक्कू लाहे पैसों जो सिक्कू जनाबे सदर सखर बखर सिंधु दरिया सम रुकेंजर नारो जर उस्त लाड ठर कराची कश्मीर एंड कोस्टान जा इलाका सन सिंध सुवान सन सिंध सकाफत आन जेको सिंध शान मान आंख में शेर ते कहीं खत्म तफ़सील खां अवांखे आगाह कंदासीं त अहमदपुर लॻ मैसर वॾा जे शाहीन पब्लिक एलिमेंट्री स्कूल में एडवोकेट गुलज़ार अहमद मैसर पारां सक़ाफ़ती पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। स्कूल खां मेन चौक मैसर वॾा ताईं एडमिनिस्ट्रेटर गुलज़ार अहमद मैसर, उस्ताद महमूद अहमद मैसर, नाले वारे अदीब शाइर उस्ताद मोहम्मद इसहाक चांडियो, ज़मीर हुसैन मंगी, अब्दुल्ला अशर, अब्दुलरशीद मेतलो, डॉक्टर बरकत लाखो समेत समें स्कूली ॿारनि जे अॻुवाणीअ में सिंधी टोपी अजरक पाए शानदार रैली कढी वई। बाद में स्कूली ॿारनि पारां तक़रीरूं, टेबलोज़, खाका पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। जंहिंखां पोइ स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां बहितरीन कारकर्दगीअ ते स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मीना मेतलो, नायाब, हिना शादन, वज़ुहा मैसर, सबा खातून, सुहेल अहमद, फरहान मुग़ल ऐं ॿियनि खे रोक रक़म ऐं ट्रॉफियूं इनाम तौर ॾिना विया। ॿिए तरफ़ सक़ाफ़ती तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक पिणु पाराया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।